वफ़ाक़ी घरू वज़ारत नादरा के बिहारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण खां रोके छॾियो। निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में नादरा FIA अमलदारनि सेनेटर सैफुल्ला आबडो ऐं ॿियनि शिरकत कई। गुज़िरियल ॾींहुं आगा रफ़ीउल्लाह बिहारियुनि खे सुञाणप कार्ड ॾियण बाबति सेनेट कमेटी में मामिलो उथारियो हो। घरू वज़ारत जो चवणु आहे त बिहारियुनि खे कार्ड ॾियण बाबति को बि कानून मौजूदु नाहे। बिहारियुनि खे कार्ड जारी नथा करे सघजनि। हिन वक़्त ताईं 10,000 खां वधीक जालसाज़ी ज़रिए ठाहियल कार्ड ब्लॉक कया विया आहिनि। इजलास खे ब्रीफिंग। जो यहाँ पर रहना इलीगल रह रहे कि वो वॉलंटियर रिटर्न का हमारा टाइम 1 नवंबर तक है। वो वॉलंटियर रिटर्न पे जाएं, बजाय इसके कि हम सख्ती करें। हम उसमें ज़ाहिर है हमने जियो फेंसिंग कर ली है, वो कहाँ पर है हमने आइडेंटिफाई कर ली है और हमें मालूम है कि वो कहाँ पर है। वो देहातों में है पाकिस्तान के, वो पाकिस्तान के मेट्रोपॉलिटन सिटीज़ में है, वो पाकिस्तान के डिफरेंट छोटे शहरों में, छोटे कस्बों में है, दूर दराज देहातों में है। हमारे पास मुकम्मल रियासत के पास नो हाउ है कि वो कहाँ पर है। हम सिर्फ बात करें कि जो इलीगल लोग यहाँ पे रह रहे हैं, जो लीगल फ्रेमवर्क में आना चाहता है, जो इनकरेज कर रहे हैं कि वो वीज़ा लेकर आए, हमारे भाई हैं, हम उनको फैसिलिटेट करेंगे, वो हमारे मेहमान होंगे। गैर कानूनी पडेहिन बाबत प्लान के हतमी शक्ल ॾेई छॾी आहे। 1 नवंबर खां पोइ गैर कानूनी तरसियल पडेहिन वारे मामले ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। केर बि गैर कानूनी पडेहिन खे पनाह ॾींदो त सख़्ती सां मुंहुं ॾींदासीं। गैर कानूनी पडेहिन जी जियो फेंसिंग करे वरिती आहे। असां वटि मुकम्मल ॼाण आहे। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त असांखे ख़बर आहे त गैर कानूनी पडेही कहिड़े ॻोठ ऐं कहिड़े शहर में आहिनि। रज़ाकाराणे तौर ते वापसि वेंदड़नि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। गैर कानूनी तरसियल पडेही 50,000 खां वधीक रक़म नथा खणी वञी सघनि। पडेहिन वटि के दस्तावेज़ नाहिनि। पहिरें मरहले में उन्हनि खे ॿाहिरि कढियो वेंदो। सिंध के निगरान वडे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकर घोटकी के कच्चे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन की मंजूरी ॾेई छॾी। सिंध ऐं पंजाब के निगरान वडन वज़ीरन की सदारत हेठि कच्चे के धाड़ेलन खिलाफ गडियल ऑपरेशन बाबत CM हाउस कराची में इजलास। कहिड़ियूं पुलिस चौकियूं सिंध ऐं पंजाब के कच्चे में पोजीशन वठंदियूं। इजलास में फ़ैसिलो। कच्चे में मोबाइल फोन की सहूलत के कमज़ोर कयो वेंदो। ऑपरेशन की हिकमत अमली के हतमी शक्ल ॾियण लाइ जल्द हिकु ॿियो इजलास घुराइण जो फ़ैसिलो। धाड़ेलन के हथियारन की फराहमी वारे नेटवर्क के मुकम्मल बंद किया वियो आहे। इजलास के आगाही। सिंध के निगरान हुकूमत 1 नवंबर का गैर कानूनी पडेहिन खिलाफ क्रैकडाउन जो ऐलान करे छॾियो। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो चवणु आहे त असां पडेहिन जी बहितरीन मेहमान नवाज़ी कई। असां रजिस्टर्ड थियल पडेहिन खिलाफ का बि कार्रवाई न पिया कयूं। गैर कानूनी तौर तरसियल पडेहिन जी मदद कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। पडेहिन जी जेका मेहमान नवाज़ी करणी हुई करे छॾी, हाणे रिआयत न थींदी। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत इरशाद रंझानी कत्ल केस के मुख्य जवाबदार रहीम शाह के 6 साल कैद और 1 लाख रुपया दंड की सज़ा बुधाए छड़ी। अदालत जवाबदार तौर नामज़द DSP शौकत शाहानी और सब इंस्पेक्टर रियाज आमिर बेडोही करार। ईरान के शंघाई सहकार तंजीम में शामिल किया वियो आहे। SCO फोरम अमन ऐं मईशत जी बहाली लाइ किरदार अदा कंदो रहंदो। पाकिस्तान में सीड़पकारी जा अणगणिया मौक़िया मौजूद आहिनि। CPEC ख़िते जी तरक्की में अहम किरदार अदा करे रहियो आहे। निगरान पडेही वज़ीर जलील अब्बास ज़िलानी जो शंघाई सहकार तंजीम के इजलास के खिताब। माणी जलबाणी सान्हे जी जांच बाबत जुडिशियल इंक्वायरी कराइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त ॿुधणी।
अदालत मार्क्स नाहिन त सेशन जजिस माज़ी में सुठी इंक्वायरी कई आहे के सेशन जज के मुक़रर करियूं था। हाई कोर्ट के जज की इंक्वायरी बाबत एक दरख्वास्त वॾे वज़ीर के भी ओमाणी वञे, शायद हू उन ते गौर करे। दरख्वास्त गुज़ार वकील जलबानी साने बाबत ह्यूमन राइट्स कमीशन की रिपोर्ट पेश करे छॾी। कमीशन की रिपोर्ट मूजिब ताक़त जो गैर कानूनी इस्तेमाल कयो वियो। अदालत ह्यूमन राइट्स कमीशन की रिपोर्ट के अदालती रिकॉर्ड जो हिस्सो बणाए छॾियो। अदालत 1 नवंबर ताईं केस की ॿुधणी मुलतवी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसरन के रिकॉर्ड समेत तलब करे वरितो। जजन खिलाफ शिकायतुनि जे मामले ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास तलब करे वरितो। काउंसिल जो इजलास सुभाणे सुबुह 11:30 वॻे थींदो। जस्टिस मज़ाहिर नक़वी समेत ॿियनि जजन खिलाफ शिकायतूं सुप्रीम जुडिशियल काउंसिल में आयूं हुयूं। इस्लामाबाद की एहतिसाब अदालत में नूरियाबाद पावर प्रोजेक्ट रेफरेंस की ॿुधणी अॻूणो वॾो वज़ीर मुराद अली शाह, वकील सफ़ाई ने प्रोसिक्यूटर एहतिसाब अदालत में पेश। वकील साद हाशमी चयो त मुराद अली शाह ख़िलाफ़ केस सिंध हाई कोर्ट ट्रांसफर थी वियो हो। सुप्रीम कोर्ट के फैसले बाद इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करणी आहे। डिघी तारीख़ ॾियो। एहतिसाब अदालत के जज मोहम्मद बशीर जवाबदारन की हाज़िरी रोस्टरम ते घुराए लगाई। अदालत ॿुधणी 28 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध जो अवाम निगरान हुकूमत के करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। निगरान हुकूमत जो वक़्तु वधियो त मसला पैदा थींदा। इलेक्शन कमीशन फौरी चूंडनि जो हल करे। मुराद अली शाह जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल चयईं सॼे मुल्क में चूंडूं हिक ई ॾींहुं थियणु घुरिजनि। चूंडनि लाइ जनवरी की आख़िरी तारीख़ ॾेई छॾियो। बेचैनी घटिजी वेंदी। सिंध के अॻूणे वॾे वज़ीर चयो त नूरियाबाद पावर प्रोजेक्ट सां सस्ती बिजली फराहम करे रहिया आहियूं। ॿोॾि मुतासिरनि जा 4 लख घर ठही चुका आहिनि। वर्ल्ड बैंक रिपोर्ट में चयो त सिंध हुकूमत ॿोॾि बाद बहितरीन कमु कयो। इसराइल की गज़ा ते जारी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 6546 थी वियो। शहीदन में 50% खां वधीक ॿार ऐं औरतूं शामिल। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइल की बमबारी सबब 344 ॿारनि समेत 756 फ़लस्तीनी शहीद थिया। ज़ख़्मियुनि जो अंग 17,439 थी वियो। दुनिया जूं मज़म्मतूं नाकारा थी वयूं। इसराइल एक भेरो ॿीहर फ़लस्तीनियन खे गज़ा खाली करण की धमकी ॾेई छॾी। इसराइल पारां गज़ा में ज़मीनी हमला करण की तैयारी शुरू। इसराइल के वज़ीर आज़म बिन्यामिन नेतन्याहू चवे थो गज़ा ते हमले जो वक़्तु इत्तफ़ाक़े राय सां तय कयो वेंदो। यरग़मालियुनि खे वापसि आणण लाइ हर मुमकिन क़दम खणी रहिया आहियूं। इसराइल फ़लस्तीन छिकताण ते सलामती काउंसिल जो इजलास। सलामती काउंसिल जंगबंदी कराइण में नाकाम। रूस ऐं चीन इसराइल की हिमायत में पेश कयल अमरीकी ठहराव के वीटो करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल के इजलास में गज़ा बाबत अमरीका पारां पेश कयल ठहराव ते चीन, रूस ऐं यूएई पारां मुखालफ़त कई वई। ब्राज़ील ऐं मोज़म्बिक गैर हाज़िर रहिया। रूस पारां पेश कयल ठहराव के मुसवदे की चीन, रूस, यूएई ऐं गबून हिमायत कई। अमरीका ऐं बरतानिया पारां मुखालफ़त कई वई। अमरीकी रियासत मेन के शहर ल्यूस्टन के मुख्तलिफ इलाक़नि में फायरिंग। 22 ॼणा मारिजी विया। फायरिंग के वाक़े में 50 खां 60 माण्हू ज़ख़्मी। हमलो कंदड़ होटल, लोकल बार ऐं अलमा डिस्ट्रीब्यूशन सेंटर के निशानो बणायो। हमलो कंदड़ जवाबदार की सुञाणप रॉबर्ट तौर थी। हमलो कंदड़ की तस्वीर भी जारी। माण्हुनि खे घरनि खां ॿाहिरि न निकिरण की हिदायत। अस्पतालुनि में एमरजेंसी लागू। सखर की दहशतगर्दी ट्रोड़ अदालत शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस के जांच ऑफिसर के रूपो जवाबदारन के गिरफ्तार करे 7 नवंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।
जांच ऑफिसर अदालत खां रुपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मोहलत घुरी। जांच ऑफिसर अब्दुल कुद्दूस कलवड़ अदालत खे आगाही ॾिनी त फ़रियादी धुर क़तल केस में वधीक 3 नाला शामिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश कयो वेंदो। जांच कंदड़ GIT तरफ़ां अञा ताईं जांच मुकमल नाहे कई वई। उबावड़ो भरसा रावती जे कच्चे में कान्हे इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़तल करे छॾियो। जवाबदार मोर शर कान्हे इल्ज़ाम हेठि मुस्मात मरियम शर खे क़तल करे छॾियो। बाद में जवाबदार किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोहरियत खे क़तल कयो। मौन दड़ो भरसां ॻोठ मंदरा में 50 रुपयनि जे मामले ते अंचोणे जा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल। 3 जवाबदारनि 50 रुपया न ॾियण तां 45 वरनि जे गुलाब जुनेजो खे ॾाटरा हणी क़तल करे छॾियो। छाछरो भरसां ॻोठ गरड़ियो में 5 ॾींहं अॻु दल बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल शख़्स फौत। मामूली ॻाल्हि तां कुहाड़ियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल हाजी दल हैदराबाद जे अस्पताल में दम ॾिनो। वाही पांदी भरसां कुछ ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़तल कयल नौजवान फरहान रुस्तमानी जो क़तल केस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि में जाफ़र लुंड, अली गौहर ऐं इब्राहिम लुंड शामिल। पुलिस पारां वधीक जांच जारी। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जा शानदार मुक़ाबला जारी। बेंगलुरु जे मैदान ते खेॾी वेंदड़ 5वीं मैच में इंग्लैंड जी श्रीलंका ख़िलाफ़ पहिरियां बैटिंग जारी। इंग्लैंड पॉइंट्स टेबल ते श्रीलंका 7 ऐं इंग्लैंड 8 नंबर ते मौजूद।